जे इक़्तिदार जो जनाज़ो है जमीयत उलमा इस्लाम जा जियाला पढ़ंदा। बिलावल साहब के करे मस्जिद में ॾिठो अथव ॻाल्हायो करे मस्जिद में चङो मस्जिद के जॾहिं बाबा करे काबे जो तवाफ़ कंदे ॾिठो अथव ॻाल्हायो सोट कॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते हाज़िरी भरींदे को फोटो ॾिठो अथव ॻाल्हायो भला वीडियो तहां ॾिठो सभई फेसबुक हलाईंदा आहियो अब घोटकीअ में मंदिर में बुतन जी पूजा कंदे ॾिठोवसि या न ॾिठोवसि बुतन की पूजा कई अल्लाह जो कसम उन्हनि जा मंत्र पढ़ियई उन्हनि जे बुतन के खीर सां धोतई कॾहिं कंहिं मस्जिद के पाणी सां धोतो अथई हिंदुनि जे हुकूक जी ॻाल्हि मां बि कयां थो जॾहिं लारकाने में मंदिर के बाहि लगी मां पहुतो हुउमि घोटकीअ में हिंदुनि खे क़त्ल कयो वियो मां पहुतो हुउमि शिकारपुर में पन्निया किले में जॾहिं हिंदुनि ते को नुक़सान थियो मां पहुची करे उन्हनि सां बाह में मिलाई हुई जो मुंहिंजी शरीयत मूंखे हुकुम थी करे देवबंदी बरेलवी शिया सुन्नी मुक़ल्लिद गैर मुक़ल्लिद पंहिंजी जगह ते को गैर मुस्लिम तहां जे पाड़े में थो रहे तो उन जे जान माल इज्जत ऐं आबरू जी हिफ़ाज़त मुसलमान जे ज़िम्मे आहे मां हिंदुनि खे बि रते देरे जे हिंदुनि खे बि यकीन ॾियानी थो करायां अचो मुंहिंजा हथ मज़बूत कयो इंशाअल्लाह तहां जे हक़नि जी जंग जमीयत उलमा इस्लाम विढ़ंदी।